कराची ओभर खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल गफ्फार भुट्टो। कराची सफूरा रोड ते बीठल गंदो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ दुकानदार ने शहरनि जो सफूरा रोड ते सफूरा टाउन के चेयरमैन राशिफ खासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर मुनवर मल्ला, यूसी 4 जे चेयरमैन बशीर खासकेली बेन अमलदारन खिलाफ हथन में प्ले कार्ड खणी सफूरा रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अमलदारन खिलाफ सख्त नारेबाजी कंदे धरणो ने रोड बंद करे छॾियो। मौके ते जमात इस्लामी जो ओशा गबुल, कामरेड रमज़ान गबुल, पीपी अगवान मुर्तज़ा गबुल, सिकंदर गबुल, नवाज़ गबुल, पीटीआई अगवान बाबर अली ऐं ॿियनि दाहिंदे चयो त गुज़िरियल 10 ॾींहनि खां मेमून अस्पताल खां सफूरा ताईं ड्रेनेज नालनि जो गंदो पाणी बीठल आहे, मगर सफूरा टाउन जो नाअहल चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर मुनवर मल्ला, यूसी 4 जो चेयरमैन बशीर खासकेली ऐं ॿियनि अमलदारनि नाअहली जी इंतहा कंदे बीठल पाणी निकाल करण लाइ तयार न आहिनि। रोड ते पाणी बीहण सबबि हिक तरफ़ शहरियुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे त ॿिए तरफ़ दुकानदारनि जो कारोबार पिणु मुतासिर थी रहियो आहे। अमलदारनि माहवार मिलंदड़ बजट सिर्फ़ हड़प करण में मसरूफ़ आहिनि ऐं शहरियुनि जी तकलीफ़ुनि जो उन्हनि खे को बि अहसासु न आहे। नाअहल अमलदारनि पंहिंजो पाण खे ज़िम्मेवारनि खां आजो सम्झी करे बीठल गंदो पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ वठण लाइ तयार न आहिनि। अमलदारनि सिर्फ़ करप्शन करण में पूरा आहिनि। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर बल्दियात सैयद गनी ऐं लाॻापियल अमलदारनि खे नोटिस वठी बीठल पाणी निकाल कराए ऐं नाअहल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर कई आहे।